सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 3 सबक 13 दौर जा सवाल भाङो पहिरियों रिव्यू क्वेश्चंस पार्ट 1 ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां 3 बाब जे दौर जा सवालनि जो पहिरियों हिसो कंदासीं ऐं ॾिसंदासीं त असांखे छा यादि रहियो। गिव शॉर्ट आंसर ऑफ द फॉलोइंग। डिफाइन बायोटेक्नोलॉजी। इल्म फ़न हयात जी वस्फ़ बयान करियो। ॿारो इहा वस्फ़ असां चैप्टर 3 जे सबक पहिरें ऐं 12 में ॾिसी चुका आहियूं। जॾहिं बि कंहिं शइ जी वस्फ़ बयान करणी हूंदी आहे त ॿुधाइणो हूंदो आहे त उहा छा आहे, छा कंदी आहे, कीअं कंदी आहे ऐं छाजे लाइ इस्तेमालु थींदी आहे। सो हिन खे जॾहिं असां बायोटेक्नोलॉजी खे ॾिसूं त असांखे ख़बर आहे त इट इज़ अ ब्रांच ऑफ साइंस, यानी साइंस जो हिकिड़ी शाख आहे। इट डील्स विथ अल्ट्रेशन एंड यूज़ ऑफ माइक्रो ऑर्गेनिजम्स, एनिमल सेल्स, प्लांट सेल्स और देयर कंपोनेंट्स. It is used to produce useful products for humans. And it is required to use the technology ethically. यानी अखलाकियात जे दायरे में रही करे। सो इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि मां असां वस्फ़ लिखी सघूं था त इल्म फ़न हयात साइंस जी उहा शाख जेका जरसूमनि जानदारनि जे जीव घरणनि या उन्हनि जे जुज़नि जी अख़लाक़ी हदुनि अंदरि तब्दीली ऐं इस्तेमाल सां इंसाननि लाइ कार आमद पैदावार हासिल करण बाबति हुजे, उन्हीअ खे असां इल्म फ़न हयात चवंदा आहियूं। या अंग्रेज़ीअ में the branch of science which deals with the ethical use of microorganisms, animal cells, plant cells, or their components to produce useful products for humans is called biotechnology. Sawal number 2. Give some examples of achievements made in food and agriculture using biotechnology. इल्म फ़न हयात जे इस्तेमाल सां ख़ुराक ऐं ज़राअत में तयारु कयल पैदावार जा कुझु मिसाल ॾियो। पर मिसाल असां इन चैप्टर 3 जे 8 लेक्चर में ॾिसी चुका आहियूं ऐं उन में असां ॾिठो आहे त अक्सर जेके ॿिज आहिनि उन्हनि में बायोटेक्नोलॉजी इस्तेमालु थिए थी। मकई, कणिक, चांवर, सरह, पटाटो, सोयाबीन, कपह, पपयो, सूफ़, केला। ऐं इन खां अलावा असां ॾिठो त कनोला जेको सरह जो तेल आहे जंहिंमें हिकिड़ो सणिभो जुज़ो इरोसिक एसिड घटि हूंदो आहे, उहो ठाहियो वियो आहे। असांखे ख़बर आहे त केलनि खे देरि ताईं ख़राबु न थियण ॾियण लाइ या इन उन्हनि जी जेका बीमारियूं आहिनि उन्हनि खे दूरि करण लाइ असां टिश्यू कल्चरिंग कंदा आहियूं, उहो बि हिकिड़ो मिसाल आहे। ऐं चांवर जंहिंमें विटामिन ए एनरिच थियल आहिनि, उहो बि हिकिड़ो मिसाल आहे। डिस्क्राइब रोल ऑफ बैक्टीरिया इन बायोटेक्नोलॉजी। इल्म फ़न हयात में बैक्टीरिया जो किरदारु बयानु करियो। इन जो जवाबु तव्हांखे लेक्चर 4 ऐं 5 में मिलंदो। जीनियाती इंजीनियरिंग में अक्सर करे बैक्टीरिया जीव घरड़ो ऐं उन जे प्लाज़मिड्स खे कतबांदो वेंदो आहे। घुर्बल जीन जे मजमूए खे हासिल करण लाइ साइंसदान हिकु जरसूमे मां जीन खे चूंडे अलॻि कंदा आहिनि ऐं ॿिए बैक्टीरिया जे डीएनए में उनखे दाख़िल कंदा आहिनि। Genetic engineering usually utilizes bacterial cells and their plasmids. To get a desired set of genes, scientists select and isolate the genes from one organism and insert it into the DNA of other organism, which in this case is bacteria. असां ॾिठो त कीअं इंसुलिन ठाहिण लाइ जेका जीन आहे असांजे जीव घरड़े इंसानी जीव घरड़े मां जेका इंसुलिन पैदा कंदी आहे उहा असां कढी प्लाज़मिड में हिकिड़ो टुकड़ो हिकिड़ो ॻंढींदा आहियूं ऐं रिकम्बिनेंट प्लाज़मिड ठाहींदा आहियूं ऐं अहिड़ी तरह असां बैक्टीरिया खे इस्तेमालु कंदा आहियूं इंसुलिन ठाहिण लाइ। राइट डाउन सम एप्लीकेशंस ऑफ बायोटेक्नोलॉजी इन डेली लाइफ। रोज़मर्रा ज़िंदगी में इल्म फ़न हयात जा कुझु इस्तेमालु कलमबंद करियो। पर उन सवाल जो जवाबु तव्हां पहिरें लेक्चर में ऐं 9 लेक्चर में हिन बाब जे ॾिसी सघंदव। असां ॾिठो त 4 क़िस्मनि जी बायोटेक्नोलॉजी आहे। नीरी यानी सामुंडी, उनमें दवाऊं, सिंगारे ज़ाती सफ़ाई जो सामान, फटनि जे इलाज जो सामान, एक्वाकल्चर, साए में ॿूटनि जी अफ़ज़ाइश, भाणे, कीड़ा मार दवाऊं, जिन्याती तौरु तब्दील थियल जिन्सूं, बायो तवानाई, गाड़ीअ में दवाऊं, तशख़ीस जा वसीला, बीमारियुनि जो मुकमल ख़ात्मो, बीमारियुनि खां बचण जा उपाय या टुका या वैक्सीन्स, जीन थेरापी ऐं जिन्याती इलाज, ऐं अच्छी माहौलियाती तौरु तहलील थींदड़ शयूं यानी बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स, घटि तवानाई क़दुरु आणींदड़ सामान ऐं घटि फ़ज़ुलो पैदा कंदड़ सामान आहिनि।
असां ख़ासि तौर ते ॾिठो त कैनोला ऑयल, गोल्डन राइस जंहिंमें विटामिन ए हूंदो आहे, इंसुलिन, टुका ऐं ह्यूमन ग्रोथ हार्मोन जेके आहिनि उहे ख़ासि शयूं आहिनि जेके असां रोज़मर्रा ज़िंदगीअ में इस्तेमालु कयूं था. Choose the best answer. In which organism the human insulin is inserted for commercial preparation of insulin? A. Virus, B. Bacteria, C. Algae, D. Fungus. कहिड़े जरसूमे में इंसुलिन जी तजारती तैयार लाइ इंसानी इंसुलिन दाख़िल कई वेंदी आहे? वायरस में, बैक्टीरिया में, अलजी में या फंगस में? इन सवाल जो जवाब असां चैप्टर 3 जे लेक्चर 5 ऐं 6 में ॾिठो. हिन महिल बि असां पोइ सवाल में ॾिठोसीं त इंसुलिन जी तयारीअ में असां इंसानी जिस्म मां उहा जीन कढंदा आहियूं जेका इंसुलिन पैदा कंदी आहे. उनखे असां बैक्टीरिया जे प्लाज़मिड जे हिकिड़े हिसे में शामिलु कंदा आहियूं. सो असांजो जवाबु थींदो बैक्टीरिया. हिते असां हाणे सही जवाब खे हाईलाइट कंदासीं त इहो जेको आहे उहो बैक्टीरिया आहे. चूज़ द बेस्ट आंसर. The production of human growth hormone is used for the treatment of night blindness, dwarfism, ऑस्टियोमलेशिया, डायबिटीज़. इंसानी वाध तेज़ कंदड़ मुहरक यानी ग्रोथ हार्मोन जी मसनूआत खे ख़ाल जे इलाज लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे. शबखोरी, ॼामड़ाई, उरड़ी या ज़ियाबतीस. सो हिन में असां जेकॾहिं ॾिसूं त असां चैप्टर 3 जे लेक्चर नंबर 9 में इन जो जवाबु ॾिसी चुका आहियूं. असां ॾिठो त जेकॾहिं कंहिं इंसान में ह्यूमन ग्रोथ हार्मोन जी कमी हूंदी आहे त उन जो क़द जो नंढो थींदो आहे. उनखे असां कोता हकामती, बिंदराण या ॼामड़ाई चवंदा आहियूं, अंग्रेज़ी में ड्वार्फिज़म. ऐं एमल में फन हयात जे ज़रिए पैदा कयल ह्यूमन ग्रोथ हार्मोन इंसानी वाद खे तेज़ करे बिंदराण जो ख़ात्मो करे सघे थो. सो हिन जे जवाब खे असां ड्वार्फिज़म यानी ॼामड़ाई खे असां हाईलाइट कंदासीं. The process of making copies of DNA is called lengthening, regeneration, replication या रिप्रोडक्शन. DNA जे नकुल थियण जे मरहले खे छा चइबो आहे? इंघाइण, नई सिर पैदाइश, हूबहू पटी ठहण ऐं नस्लीवाद. इन मां कहिड़ो सही आहे? इन जो जवाबु असां चैप्टर 3 जे लेक्चर 2 ऐं 3 में ॾिठो. असां ॾिठो त DNA जे नकुल ठहण जे मरहले में जॾहिं पटी ॿिनि हिसनि में तब्दील थी 2 पटियूं ठहंदियूं आहिनि उन अमल खे असां DNA रेप्लिकेशन या DNA जो हूबहू नकुल ठहणु चवंदा आहियूं. सो हिन सवाल जो सही जवाबु थींदो सी रेप्लिकेशन या जीम हूबहू पटी ठहणु. Name the vitamin whose gene is inserted in the rice plant creating a genetically modified rice variety. A. Vitamin B, B. Vitamin K, C. Vitamin A and D. Vitamin E. चांवरनि जे ॿूटे में कहिड़ी विटामिन हासिलु करण लाइ उन में विटामिन जी जीन सां ॿूटे जी जीनियाती तब्दीली कई वेंदी आहे? अलफ विटामिन बी, बे विटामिन के, जीम विटामिन ए ऐं दाल विटामिन सी. हिन सवाल जो जवाबु असां ॾिठो हो बाब 3 जे लेक्चर नंबर 8 में. असां ॾिठो हो त गोल्डन राइस जॾहिं ठहंदो आहे त उन में विटामिन ए जी कमी खे ख़तमु करण लाइ विटामिन ए जो जीन चांवरनि में दाख़िल कयो वेंदो आहे. उनजे करे सही जवाबु असांजो थींदो विटामिन ए. अहिड़ी तरह असां सी यानी विटामिन ए खे या जीम विटामिन ए खे हाईलाइट कंदासीं. Which of the following diseases can be treated by the use of vaccine? A. Diabetes, B. Measles, C. AIDS and D. Cancer. हेठि ॾिनल कहिड़ी बीमारीअ जो इलाजु वैक्सीन जे इस्तेमाल जे करे सघिजे थो? ज़ाबितीस, उरड़ी, एड्स या सरतान. वारो हीउ सवाल सिरे सां ई ग़लति आहे छो त असांखे ख़बर आहे त वैक्सीन असांजे क़ुवत मदाफ़त में इज़ाफ़ो करण लाइ हूंदी आहे जीअं असां बीमारीअ खां बची सघूं. बीमारीअ जी इलाज या ट्रीटमेंट लाइ न हूंदी आहे. वैक्सीन इलाज कोन्हे, वैक्सीन बचाव जो ज़रियो आहे. सो उनजे करे अचो त पहिरीं हिन सवाल खे असां सही कयूं. सही सवाल थींदो विच ऑफ द फॉलोइंग डिजीज़िस कैन बी प्रिवेंटेड बाय यूज़ ऑफ वैक्सीन? डायबिटीज़, मीज़ल्स, एड्स और कैंसर. सिंधीअ में हेठि ॾिनल कहिड़ी बीमारीअ खां बचाव वैक्सीन जे इस्तेमाल जे ज़रिए करे सघिजे थो? ज़ाबितीस, उरड़ी, एड्स या सरतान.
हिन सवाल जो जवाब असां चैप्टर 3 जे 7 सबक में ॾिसी सघूं था। असां ही सॼी लिस्ट ॾिठी जंहिंमें असां बीमारियूं ॾिठियूं त कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं बची सघजनि, कहिड़ियुनि कहिड़ियुनि बीमारियुनि खां असां बची सघूं था वैक्सीन जे इस्तेमाल सां। सो असां जेके आख़िर में ॾिसूं जेको MMR या मीज़ल्स जी वैक्सीन आहे उन में उरड़ी, लाखड़ो, गिट सुॼण यानी मम्स, मीज़ल्स ऐं रुबेला इहे टिनि जो बचाव आहे, इन टिनि जी वैक्सीन आहे। सो असांजो सही जवाबु इहो ई थींदो। अहिड़ी तरह असां उरड़ी, नंढी माता यानी मीज़ल्स जे बचाव लाइ वैक्सीन इस्तेमालु करे सघूं था। इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।